राजकोट भरसा गुलाम नबी शाह थाणे जी हद दरगाह शहीद खसर वली के अहाते अंदर मोटरसाइकिल सवार नामालूम हथियार बंदन नौजवान के गोलियों हणी कत्ल करे वया। सामारो शाख के पांधी पटवालो सोलंगी गोलियों हणी कुहाड़न जा वार करे कत्ल करण बाद पुलिस इतला ते पहुंची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल ऐं जरूरी कार्रवाई खां पोइ लाश वारसन हवाले कयो वियो। ढोरो नारो छोर बाईपास ते क्रिकेट ग्राउंड वटि तेज रफ्तार ट्रक मोटरसाइकिल सवार ॿिनि ॼणनि मथां चढ़ी वई। हिकु ॼणो मौके ते फोत थी वियो। मोटरसाइकिल सवार 24 साला नौजवान वासु पुत्र मालू मेघवाड़ मौके ते फोत थी वियो, जॾहिं त ॿियो ॿारड़ो सुनील पुत्र उमेदो मेघवाड़ ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे रूरल हेल्थ सेंटर ढोरो नारो मुंतकिल कयो वियो, जॾहिं त ट्रक ड्राइवर ट्रक छॾे मौके तां फरार थी वियो। ढोरो नारो पुलिस पहुची ट्रक पंहिंजी तहवील में वठी छॾी।